तव्हांखे कुछ सोच अथव? असांखे त माइन खे घर जी नौकरानी समझी रखियो तो। ॿारनि खे किथे वठी हलो था घुमाइण लाइ, सॼो ॾींहुं पंहिंजे धंधनि में लॻा पिया आहियो। ही छा मुंहिंजे मोबाइल में के मोकिलियो आहे? 12 ऐं 13 मई 2024 जो आगरा शहर में अंतर्राष्ट्रीय स्तर ते भगवान झूलेलाल जो चौथी बार मेलो पियो लॻे। हाणे त मां बची वियसि। हल तैयारी कर, पंहिंजे आगरा शहर में 12 ऐं 13 मई जो यानी 2 ॾींहं चेटीचंड महापर्व जे उपलक्ष्य में अरे पूज्य सिंधी महापंचायत आगरा शहर में चौथी बार अंतर्राष्ट्रीय स्तर ते भगवान झूलेलाल जे मेले जो भव्य विशाल आयोजन भी करे। पर इन में असां माइन जो ऐं ॿारनि जो छा मज़ो? तोखे पतो है हिन मेले में वॾा सिंगर नेहा उदासी, विजय वाधवा, रॉक स्टार शुभम जहिड़ा वॾा कलाकार भी अचनि जो पंहिंजी लाइव परफॉर्मेंस सां स्टेज से धूम मचाए सघंदा। ऐं हिन मेले में शॉपिंग स्टॉल भी आहिनि जिते तूं पंहिंजी शॉपिंग भी करे सघी थी। पर ॿारनि लाइ त कुछ कान आहे इन मेले में, ॿार पंहिंजो एंजॉय किथे करनि? हिते ॿारनि लाइ नंढा वॾा झूला, खाइण पीअण लाइ फास्ट फूड ऐं सिंधी फूड स्टॉल ऐं उठ घोड़नि जी सवारियूं भी हूंदियूं। पोइ त 12 ऐं 13 मई जो त मज़ो अची वेंदो। सभिनि खां मथे हिते माता वैष्णो देवी जी गुफा, देवी देवताउनि जी सुंदर झांकियूं, सिंध जे विख्यात संतनि जो संत दरबार भी हूंदो, जंहिंखे ॾिसी ऐं दर्शन करे पंहिंजे ॿारनि खे सिंधियत ऐं उनजे इतिहास जी भव्यता जो एहसास थींदो। पर एतिरे वॾे भव्य मेले जी एंट्री फीस त ॾाढी हूंदी। हिते जी एंट्री फीस फ्री आहे छोकी ही पंहिंजे ईष्ट देव भगवान श्री झूलेलाल जो मेलो आहे। हिन मेले में पंहिंजे आगरा वासियुनि सां गॾु ॿिए शहरनि जा भी सिंधी परिवार अची मेले जो आनंद वठंदा आहिनि। हाणे तव्हां भी तैयार थी वञो 12 ऐं 13 मई 2024 जो कोठी मीना बाजार ग्राउंड शाहगंज आगरा में मूंसां गॾु हिन भव्य मेले जो आनंद वठण लाइ। ऐं मां पूज्य सिंधी महापंचायत ऐं आगरा मेला समिति वारनि जो मूंखे भव्य मेले में आमंत्रित करण लाइ तहे दिल सां आभार थी व्यक्त कयां। हिकु बार वरी जय श्री झूलेलाल। जय झूलेलाल। मेला आयोजन समिति जे पारां कोठी मीना बाजार में 12 ऐं 13 मई जो जेको मेलो लॻंदो, पीर शंकरदास योगी जे सानिध्य में मेलो लॻंदो, चौथो मेलो आहे। मां निवेदन थो कयां पंचायत जे पारां, समिति जे पारां कि सभई भाउर भेनरूं अची करे हिन मेले जो आनंद वठनि। सुठो मेलो आहे, सिंधियुनि जो मेलो आहे। सभिनी गुज़ारिश आहे कि मेले में अची करे धार्मिक लाभ वठनि, एकजुट थियूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल।